अजीम सूफ़ी बुजुर्ग हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 280 सालियानो उर्स मुबारक सुभाणे 14 सफ़र बिरोज़ जुम्मो 1 सेप्टेम्बर खां भिटधणी जी भूइ भिटशाह में शुरू थी रहियो आहे। उन ॾिस में सकाफ़त औक़ाफ़ खाते समेत लाॻापियल इदारनि पारां समूरनि इंतज़ामनि खे आख़िरी शिकिल ॾिनी वई आहे। दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई समेत भिटशाह शहर खे रंग बिरंगी ऐं झिरमिर कंदड़ लाइटुनि सां कुंवार जीअं सिंगारियो वियो आहे। कोई 3 सालन को पोइ साईं कीअं महसूस कयो आहे भिटाई जे नगरी जी रौनक असां सफ़ा असांजो दिलि ख़ुशि थी वियो आहे। पर असां बलोचिस्तान सनी शोरन को 7 वलियनि को उतां आया आहियूं। हर साल पर न थियो बि असांजे दिलि खे ॾुख, 3 साल न थियो बि ॾुख, हेल असां ख़ुशी सां उतां आहियूं। साइकिल मोटरनि जे मथां वॾो ख़ुशी थियो साइकिल मोटर ते सुबुह जो 7 बजे निकिते हाणे पुॻोसीं। जबरदस्त माशाअल्लाह, दिल खे ॾाढो सुकून आयो। आयासीं सखर ज़िले खां आया आहियूं। असांखे 40 साल भिटधणी जा पादेड़ू आहियूं, ज़िला घोटकी जा आहियूं। मार फ़कीर ही सरदार आहे। ही जेको उर्स मुबारक थिए थो तक़रीबन 4-5 साल छाट हुयो प्रोग्राम सॼो। ऐं हिन साल एॾो ख़ूबसूरत थिए थो सुभान अल्लाह। जीअं सभु संदक असां खड़ा आहियूं, जोश जचण सां मल्हाईंदासीं। असां घोटकी जा रहिया हुआ, चओ भिटधणी सरदार आहे बाबा। ये मायूस हुयासीं, हींअर असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असां दिल्ली कश्मीर खां आया आहियूं। असांजो काफ़िलो आयो आहे जंहिंमें असांखे आख़िरी सिंध जो ज़िलो आहे। सुखियो जी सुपरी ॾुखियो न ॾिसी ॾींहं, रहमत वसई रब जी सावण वसई में, जैसा अथम नी से पिरींदा पक सां। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या करीम या। लतीफ़ सरकार जे उर्स मुबारक जे मौक़े ते भिटाई सरकार जी नगरी भिटशाह जेका सकाफ़ती रंगनि सां जरकी ऐं मुरकी पई आहे ऐं ज़ाइरीन में पिणु वॾे पैमाने ते जोशो ख़रोश नज़र अची रहियो आहे। कैमरामैन आमिर उनड़ सां गॾु अल्ताफ़ मेमण, KTN न्यूज़, हाला।